ते किताब ॾिजे थो इन काफ़िले जे सरवान नौजवान दिलनि जे धड़कन मोहतरम अय्याज़ लतीफ़ अली जैसा खे हैदराबाद जा दोस्तों, असांजा दोस्त जामी चांडियो साहब, बख्तावर जाम साकी साहिबा, आदि भाई जतोई साहब, दस्तगीर भट्टी साहब, आकाश मल्ला साहब, महबूब अबड़ो साहब, अहमद अली दल साहब, वकील दोस्तों, वापारी तंजीमन जा दोस्तों, मुख्तलिफ पॉलिटिकल पार्टीज़ जा दोस्तों, सहाफ़ी दोस्तों, आऊं तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। दर्शन सचदेव साहब, खुर्शीद शेख साहब, राशिद सिद्दीकी साहब जे काफ़िले जो, ॿियनि दोस्तनि जो, तव्हीं सभु हिन गॾियल कम लाइ, गॾियल मक़सद लाइ निकिता आहियो। रुगो आऊं कोन निकितो आहियां, तव्हीं सभु निकिता आहियो। ही भेनरूं निकितियूं आहिनि, भाउर निकिता आहिनि। ऐं हिते तव्हांखे शायदि ख़बर हुजे, AJP जा दोस्त कलीम मलिक साहब ऐं अवामी जमहूरी पार्टी जा साथियो, हिकिड़ो नओं ट्रेंड आहे सिंध में। सच ॿुधायांव त जॾहिं कंदकोट मां सुबुह जो निकितुसि पे त मूं चयो हाणे असांजो पंधु वॾो आहे, 8 बजे निकिरणो आहे। हाणे 8 बजे हूंदो केरु कोन, पहिरीं ई कान हूंदी, असांजा साथी हूंदा, आम माण्हू घटि हूंदा, दुकान ई बंदि हूंदा। उत्तर सिंध हल्को सी 8 बजे हुजूम हुआ, ही माण्हुनि जा हुजूम, तंगवाणी पहुतासीं, माण्हुनि जा हुजूम, ठुल जेकबाबाद। हाणे सुबुह जो माना इहे सुबुह जो जेके जुलूस लाइ निकिता आहिनि आम माण्हू, त माना उन ॾींहं जी सुबुह जो स्कूल वञिबो आहे या सुबुह जो धंधे ते वञिबो आहे, पंहिंजे कारोबार लाइ, तीअं हू सुबुह जो 6 बजे 7 बजे निकिता हूंदा। त सिंध लाइ माना सवेल उथणु, बिना पार्टी जे कारकुन हुअण जे, कंहिं पार्टी जे, इहा वॾी ॻाल्हि आहे। पार्टी जा कारकुन त उथंदा आहिनि, नौजवान शागिर्द, पोइ पॉलिटिकल पार्टी, जिते वञूं उते JUI जा अॻुवान, हे दादू पोतासी कुंवारो साहब, ज़ुलो अॻुवान, STP जा अॻुवान, और राति बीठा हुआ STP जा दोस्त, मटियारी वट मल्ला साहब जी क़यादत में SUP जा अॻुवान, NPP जा अवामी तहरीक जा दोस्त, अवामी तहरीक शिकारपुर जो सदर हकड़ो साहब, अवामी तहरीक जेकबाबाद जो सदर GM सूमरो साहब, बजरग उखणी, इस्तकबाल, शहीद भुट्टो जा दोस्त, फंक्शनल लीग जा दोस्त, हर ज़िले में मौज़म अब्बासी साहब, MPA साहब पाण, लाड़काने में इस्तकबाल, पीपल्स पार्टी वर्कर्स जा दोस्त, NPP जा मोरो में घणो, त मोरो जे काज़ी अहमद जे रस्तनि ते आरिफ मुस्तफ़ा जतोई, मसरूर जतोई, गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई साहब तरफ़ां बैनर, इस्तकबाल, उन्हनि जा काफ़िला। ही हिकिड़ो नओं ट्रेंड आहे। जसकम जा कारकुन त हर ज़िले में हर जाइ ते जसकम साहब जा दोस्त, सनाम कुरैशी साहब जो फ़ोन, जिते असां वटि मानी खाओ राति जो आयो मैसेज त जसकम जी मानी खाओ, हर जाइ ते इहो। वरी सिंधू नवाज़ घांगरो असांजी भेण, पुनल सारियो शिकारपुर में, उम्मे रुबाब असांजी अदी, जेका ख़ुदि मज़लूम, जेका ख़ुदि तकलीफ़ुनि में सा मेहड़ खां मूंखे चई त जितां तव्हां चओ उतां खां आऊं गॾिजी हलां, उतां कंदकोट खां अचां, शिकारपुर खां अचां। तबियत बि ठीकु कान हुअसि, हल्को टेम्परेचर हुअसि। हल्के टेम्परेचर में उहा भेण पंहिंजी 21 सालनि जी छोकिरी, जेका पंहिंजे पीउ ऐं पंहिंजे चाचनि जो इंसाफ़ पई घुरे, उहा मेहड़ खां हली आहे। मेहड़ जो जुलूस रैली वरिता। तव्हांखे वरी क़ौमी अवामी तहरीक जो फार्मूलो ख़बर आहे। क़ौमी अवामी तहरीक जा दोस्त चवंदा आहिनि त अयाज़ साहब हरू भरू को उमिरि वधी वञेसि या सिहत ख़राबु थी पएसि, तंहिंजे करे हर शहर खां 5 किलोमीटर पहिरीं लाइ हिनखे डोड़ाइणो आहे। डोड़ंदो त फिट रहंदो असांजो साथी, पोइ मूंखे डोड़ाईंदा आहिनि ऐं उहे सुठो था कनि, वाक़ई आउं फिट थो रहां, पर पोइ जेके डोड़ाईंदा आहिनि उहे थकिजी पवंदा आहिनि। उहे मूंखे त डोड़ायूं पिया। हाणे असीं अधी उमिरि रुबाब असां सां मेड़ गेन शाह दादू हल हला हल हला हल हला, हींअर बि ॾिसो त लाथो अथनि पकोड़ा चौक ते सभिनी खे। तंहिंजे करे इहो जेको पंधु हलणु आहे न, इहो पंधु हलणु जोश थो पैदा करे। इहो पंहिंजे क़ौम लाइ पंधु हलणु हिकिड़ो वलवलो थो पैदा करे, हिकिड़ो एतमाद थो पैदा करे। तंहिंजे करे मूंखे जेके मंज़र सिंध में नज़र आया आहिनि उहे हिकिड़ी ॿी सिंध जा मंज़र आहिनि। मां ॿुधाइणु चाहियां थो, हीअ जेके सॼाणी तरीक़े जूं भेनरूं हलनि पियूं, हाणे सम्झो था 2 कम पिया कयूं। असांजी क़ौमी अवामी तहरीक जॾहिं खां ठही आहे तॾहिं असीं को हिकिड़ो कमु कंदा आहियूं, या लॉन्ग मार्च कंदा आहियूं, पंधु पिया हलंदा आहियूं, उन में गाॾियुनि जो ख़र्चु कोन हूंदो आहे। लॉन्ग मार्च में पंधु हलिबो आहे, मानी ॿिया खाराईंदा आहिनि, मानी जेके मेज़बान हूंदा आहिनि रस्तनि ते उहे ॻोठनि में राईंदा आहिनि, हंधि ॾींदा आहिनि, मानियूं ॾींदा आहिनि।
या कराची में जलसो कबो आहे या हड़ताल कबी आहे। हड़ताल में को ख़र्च कोन्हे, ॿ टायर ॿाड़े चौक ते वञी माण्हुनि खे दाऊं ॾेई हथ ॿधी अपीलूं करे शटर बंदि थी वेंदो आहे। बेदारी मार्च कईसीं अॻे, हैदराबाद खां निकितासीं, वापसी में अची हाला में ख़तमु कईसीं, वॾो जलसो कोन हो। हाणे उर्दू में चवंदा आहिनि सर मंडवाते ई ओले पड़ गए, मथो कूड़ायमि त बर्फ़ जा गड़ा वसणु शुरू थी विया। सो हाणे हिकिड़ो बेदारी मार्च, उन में गाॾियूं काफ़िला इस्तक़बाल मानियूं रैश, उन खां पोइ वरी परीहं कराची में जलसो। हाणे कराची पुॼणो आहे, माना त हिकिड़ी ग़रीब बुखी मिसकिन पार्टी जंहिंजा ज़िले सदर ग़रीब मिसकिन ज़िले तहलके सदर डिवीज़न उहे मिसकिन सभु चंदा करे हेॾा जो बंदोबस्तु कनि, वरी कराची जो वरी उनजे बावजूदि हू कराची जो बंदोबस्तु बि कनि पिया, शहरनि में इस्तक़बाल बि कनि पिया, मानियूं बि खाराइनि पिया, गॾिजी बि हलनि पिया। इहा सॼी नई ट्रेंड आहे। राति जॾहिं कंडियारो में सकरनि में पहुतासीं, असांजा जसकम जा STP जा SUP जा दोस्त ईअं मूंसां हलिया पिया, ईअं भाकुर पातऊं, ईअं चुमियूं पिया ॾिनऊं जीअं असीं साॻी पार्टी जा हुजूं। ऐं असीं साॻी पार्टी जा, आउं ॿुधायां थो संद दुश्मननि खे, असीं साॻी पार्टी जा आहियूं। सिंध जे ॿेटनि ते, सिंध जे पाणीअ ते, सिंध जे कारूंझर ते, सिंध जे जबलनि ते, सिंध जो माण्हू जेको जंहिं पार्टी में आहे, जिते बि आहे, हिन काज़ ते क्लियर आहे। पीपुल्स पार्टी में आहे, हिन काज़ ते क्लियर आहे, उहो बसि लॻाए। पीपुल्स पार्टी जो को वर्कर, को ज़िले सदर, को PTI में वेठो आहे, जो हू शर निकिरी आयो रिज़ोल्यूशन ते पीपुल्स PTI जो, ईअं जेकॾहिं PTI जो को माण्हू बि चवे त ही ज़्यादती आहे, ज़ुल्म निकिरी अचे, उहो बि असांजो आहे। जमा इस्लामी जो निकिरी अचे, उहो बि असांजो आहे। सिंध जे इशूज़ ते जेको क्लियर आहे उहो असांजो आहे। हीअ सिंध असांजी आहे, सिंध खे ॿिए हिकु हिसे में विझी कोन खणी आयो आहे। पाकिस्तान बि असांजो आहे। पाकिस्तान खे ठाहींदड़, रेज़ोल्यूशन पेश कंदड़ सिंध असेंबली आहे। GM सैयद साहब पर करारदाद पेश कई। पाकिस्तान जो फाउंडर मोहम्मद अली जिन्ना साहब बि आहे, हुन सां GM सैयद साहब बि गॾु आहे। ऐं पोइ पाकिस्तान जे जेका दिफ़ा जी लड़ाई जमहूरियत जी, उहा रसूल बख्श फली जे लड़ी हुई, फाज़िल राहू लड़ी हुई, बेनज़ीर भुट्टो लड़ी हुई 83 जी तहरीक में। उहा का ॿिए कंहिं माण्हू कोन थी लड़ी हुई, के इस्लामाबाद मां, लाहौर मां, कराची मां। पाकिस्तान जी आमरीत जे ख़िलाफ़ लड़ाई जो कमांडर रसूल बख्श फली जो हो, फाज़िल राहू हो, बेनज़ीर भुट्टो हुई, महराज मोहम्मद ख़ान हो, फ़तेह अली ख़ान हो, मौलाना फज़लुर रहमान उन वक़्तु MRD में हो, गौस बख्श बिज़ंजा हुआ। इहे सभु माण्हू जमहूरियत लाइ विढ़िया हुआ। तंहिंजे करे हीअ ईअं कोन्हे त ॿियनि जे टपड़नि ते असीं चऊं पिया त असांजा इंसाफ़, टपड़ ई असांजा आहिनि। बल्कि असांखे त चवणु खपे त पाकिस्तानी सॼो असांजो आहे। छा आहे जेको ॾींदो आहे घर पंहिंजो ॾाढो कोन पियो चवंदो आहे, पीउ पियो चवंदो आहे हीउ घर मूं ठारायो आहे, हीउ घर मूं ठारायो आहे, हीउ ज़मीन मूं वरिती आहे, ज़मीन सॼो ॾींहुं वेठा ॿुधाईंदा आहिनि। हीउ सिंध पाकिस्तान सिंध त ठाहियो आहे। असांखे चवणु खपे त पाकिस्तान जा मामा असीं आहियूं, तव्हीं महिमान आहियो, तव्हां ते महिरबानी करे असां ठाहियो असां आहे, पर ठीकु आहे भाउर आहियो, तव्हांखे बसि व्यवहार कंदासीं, तव्हां सां सुठो हलंदासीं। कराची और सिंध, इमरान खान चए थो, इमरान खान साहब चए तो, इमरान खान साहब फरमाते हैं, फरमाते हैं, मुगल बादशाह है ना, फरमाते हैं, खान साहब फरमाते हैं, अंदरून सिंध के लोग आके कराची पे हुक्मरानी करते। हाँ यार गलत बात है, अंदरून सिंध वालों को नहीं आना चाहिए। मगर देखिए इमरान खान साहब, इससे और ज्यादती, अंदरून सिंध से जुल्फ़िकार अली भुट्टो आके पाकिस्तान का वज़ीर आज़म बन गया। गलत हो, नहीं बनना चाहिए। पाकिस्तान का वज़ीर आज़म इस्लामाबाद या लाहौर या फैसलाबाद से बनना चाहिए था। अंदरून सिंध से आके बन गया, अंदरून सिंध से आके मोहम्मद खान जूने जो बन गया, अंदरून सिंध से मोहम्मद अली जिन्ना आया और झिरक से आके गवर्नर जनरल बन गया। अंदरून सिंध आयो न, झिरकन का मोहम्मद अली जिन्ना अंदरून सिंध में आयो, गवर्नर थी वियो। गलत ॻाल्हि हुई न, इमरान खान साहब जे फार्मूले मूजिबि गलत ॻाल्हि आहे। अंदरून सिंध मां झिरक वारो माण्हू न अचणु खपंदो, ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई बि वज़ीर आज़म न थियणु खपंदो, बेनज़ीर बि न थियणु खपंदी हुई, ज़फ़रुल्लाह जमाली बि अंदरून बलूचिस्तान में आयो, बल्ख शेर मज़ारी बि अंदरून बलूचिस्तान ऐं सिंध में आयो। ये सभु अंदरून अचणु खपे। इस्लामाबाद G8 F7 F8 F4 उते जेको ॼाओ हुजे, पर पोइ इमरान खान साहब त मियां वाली में आयो आहे, उहो बि त इस्लामाबाद में कोन ॼाओ आहे। अलवी बि आयो आहे कराची मां, उहो बि इस्लामाबाद जो कोन्हे। अचनि टपड़ ॿधी वापसि अचनि, पंहिंजे सिंध मोटी जे अलवी साहब, इमरान साहब अंदरून सिंध हलिया अचनि, हेॾां अंदरून मियां वाली हलियो वञे, वज़ीर आज़म थी अहिड़ी ॻाल्हियूं पियो करे। बाबा कराची असांजी आहे, असां को लेखो कयो आहे, असीं चऊं था त बाबा सॼे सिंध जो तेल पिया इस्तेमालु कयो, नथा ॾियूं हलो। रोज़ वीडियो हलाईंदा आहिनि, कराची कमा रहा है दूसरे खा रहे हैं, कराची कमा रहा है ईअं था चवनि दोस्त, जहिड़ो कराची ही किथां को खणी आया आहिनि लखनऊ मां या ढाका मां या किथां खणी आया आहिनि जर्मनी ऐं अमेरिका फ्रांस मां।
इहो ईअं आहे जी आउं वेही चवां कासिमाबाद कमाए पियो ऐं ॿिया कासिमाबाद कमाए पियो त कासिमाबाद वारा खाइनि पिया, कासिमाबाद उन्हनि जो आहे। त कराची कमाए पियो, कराची कमाए किथां थो? कराची पाण सां समुंड खणी आयो आहे किथां? यूपी मां किथां खणी आयो आहे कराची जो समुंड? कराची जो समुंड समुंड जो समुंड आहे न। कराची असांजो कैपिटल आहे, हज़ारे सालनि खां हींअर आहे, हज़ारे सालनि खां आहे। हज़ारे सालनि खां कराची हिते आहे, को रिड़ी त कोन आयो आहे समुंड में, रिड़ी लहरुनि ते हिते पुॻो आहे। कराची असांजो आहे। ऐं पोइ चऊं रोज़ पालक खा रहे हो, शिकारपुर की, मीरपुर खास की चावल खा रहे हो और चिल्ला रहे हो, भैंस का दूध पी रहे हो घारों का और चिल्ला रहे हो, टमाटे खा रहे हो बदीन के और चिल्ला रहे हो, चावल खा रहे हो, मिर्च खा रहे हो कुंडरी के और बात कर रहे हो। बाबा सब चप्पड़ गैस खा रहे हो, ले रहे हो थाने बुला खान और थाने अहमद खान की, पेट्रोल निकाल रहे हो कंबर शहजाद कोट का और हैदराबाद का और घोटकी का और नहरकी का, उस पेट्रोल पे गाड़ी चला रहे हो डिफेंस में। और गुलशन इकबाल में ये पेट्रोल जो गाड़ी में डाला है गुलिस्तान जोहर में, ये निकला है खैरपुर से और बदीन से और थाने बुला खान से। टप्पड़ तो सब असांजा आहिनि। पेट्रोल 70 सैकड़ो असांजो आहे, 58 सैकड़ो गैस असांजी आहे, कोयलो सॼी दुनिया जो 7 नंबर ज़ख़ीरो असांजो आहे। टप्पड़ सभु असांजा आहिनि। टप्पड़ असांजा, सामान असांजो, उन ते टोपी निराड़ ते करे और असां वेठा ॿुधायो। तंहिंजे करे हिनखे ॿुधायो त जेको तव्हीं ॿुधायो त जेको सिंध विरहाइण जो ख़्वाहिशमंद यार आहे, जेको कराची कमेटी जो यार आहे, जेको ॿेट विरहाइण जा मनसूबा जोड़ींदड़ उन्हनि जो यार आहे, जेको कारूंजर खपाईंदड़नि जो यार आहे। असां पाकिस्तान में यकीन था रखूं, गॾियल मुल्क वॾा हुअण खपनि। 22 करोड़ पाकिस्तानी असांजा भाउर आहिनि, पर 2 भाउर टियों लेखो। 4 कमरा आहिनि, 5 कमरा आहिनि मुंहिंजे घर में, पर जेको मुंहिंजो कमरो आहे, मुंहिंजो हंधु आहे, उन ते मुंहिंजो चाचो अची सुम्ही रहे। हिकिड़ो ॾींहुं सुम्हणु ॾींदोसांसि, 3 ॾींहं चवंदुसि चाचा तुंहिंजी होॾा खट पई आहे, तूं महिरबानी करे होॾा वञी सुम्ह। तंहिंजे करे ही घरु आहे, उन में जेको ही कमरो आहे उहो हिन घर खां पुराणो आहे। ही घर अञा ठहियो ई कोन हो, तॾहिं ही जेको कमरो हो सो हज़ारे सालनि खां इहो वतन हो। ही घर पोइ ठहियो आहे, पहिरीं हो ई इहो कमरो। तंहिंजे करे उन कमरे सां छेड़छाड़ न कयो, उन कमरे सां गड़बड़ न कयो। उन कमरे सां छेड़छाड़ कंदो, कमरो जेका उभी काठी आहे इहो कमरो आहे, इन उभी काठीअ ते कमरे जी छित बीठी आहे। इन जी काम इन जी उभी काठी लुॾी त घर फैको कंदो। तंहिंजे करे कमरे सां छेड़छाड़ बंदि कयो। इहो असांजो हज़ारे सालनि जो वतन आहे। ऐं पीपुल्स पार्टी ज़रदारी साहब, हाणे हू चाचो हो हिकिड़ो झूनो, उनजी ज़बान त नथो ॻाल्हाए सघां। चाचे जी वीडियो पे हली न, चए असां तो असां सां हीअं करे छॾियो आहे। तंहिंजे करे ज़रदारी साहब तो असांजा लाह पटे छॾिया, ॿेड़ी ॿोड़ी छॾी अथई। पर हाणे उहो भेनरूं बीठियूं आहिनि, भाउर नौजवान बीठा आहिनि, नौजवान में सवा साले नौजवान आहिनि, तंहिंखे उन्हनि खे ख़राबु ॻाल्हियूं नथा ॿुधायूं। तो चाचे पोड़े जी वीडियो हली हुई त तो हीअं करे छॾियो आहे, असांजी ॿेड़ी ॿोड़ी छॾी अथई। तंहिंजे करे ईअं न कर ज़रदारी साहब, रहम कर, मरी वेंदासीं सभु। ॾिसो GM सेठ साहब आहे कोन्हे, रसूल बख्श पली साहब आहे कोन्हे, वली खान साहब आहे कोन्हे, भुट्टो साहब आहे कोन्हे, बेनज़ीर साहब आहे कोन्हे, सोभो कंचंदाणी कोन्हे। ज़रदारी साहब हिकिड़े तूं बि कोन हूंदे, आउं बि कोन हूंदुसि, ही बि कोन हूंदासीं, ॿिया माण्हू वेठा हूंदा। पोइ तारीख़ जा पना अॻे त वरी तारीख़ जूं शयूं गुम थी थियूं वयूं, लिखियलु हुयूं। हाणे त बढ़िया गूगल पियो आहे, हाणे सर्च कढंदा, हुन में ठक जो लिखंदा, फलाणो आन ॿेट, फलाणो आन आइलैंड्स, फलाणो आन कारूंजर, हीअ दास्तान निकिरी। कुते जी रेबीज़, हीअं लिस्ट निकिरी ईंदी। HIV इन सिंध, हीअं लिस्ट निकिरी ईंदी। क्लिक करण सां 50 सालनि खां पोइ महिरबानी करे ईअं न कयो जो तव्हीं ख़त लिखियो ॾेई छॾियो, पोइ वरी फिरियो वञो, पोइ वरी चओ त मूंखे ख़बर ई कान्हे, मेरे नाल ज़ोरी थी गई, मेरे को छा गए, मेरे को कोन्हे ख़बर। इहे ख़बर न कयो। मैं नोटिस पिया लेंदा, नोटिस घिनसां, नोटिस घिन छोड़िया, कमु पाण करे पोइ नोटिस घिन छोड़िया। हे सचो माण्हू खे जूता हणी पोइ वरी चए मारी छो पियो, अड़े हिनखे केरु मारे पियो छा, ओहो ऐं सख़्तु नोटिस थो वठां। ॿेट खपाए वरी नोटिस पिया वठनि, शुगर मिलूं संदनि वरी शुगर मिल जो नोटिस पिया वठनि। हाणे गिलगित में तोहफ़े में सिंध जूं सीटूं ॾेई आया आहिनि। गिलगित में ॿेटनि जो ऑर्डिनेंस हिननि जी मर्ज़ी सां आयो आहे। पोइ वरी सिंधी माण्हुनि गोड़ कयो त पोइ वरी पुठिते था अचनि। पहिरीं आंदो DC खणी आया, पोइ KPK मां कराची में अची रखियऊं, पोइ सिंधियुनि वटि वठा कई, पोइ चऊं त असां कोन मर्कज़ ज़ोरी मोकिलियो आहे। पोइ वरी काग़ज़ खणी, सिंधी मीडिया अॼुकल्ह होशियारु आहे, वरी काग़ज़ खणी आया, काग़ज़ ॾेखारियूं त ख़बर पई त बाबा हिननि ई घुराए, दरख़्वास्त लिखी त घुरायो।
ख़ुशि थिए कयूं पंहिंजे दोस्तनि खे तंहिं करे इहो धंधो बंदि कयो सिंध असेंबली खां ऐं मुतालबो थो कयां त एक्ट आणे रद्द कयो ऑर्डिनेंस इलीगल आहे अनकॉन्स्टिट्यूशनल आहे I would like to invite the attention of Honorable Supreme Court of Pakistan and Honorable Chief Justice of Sindh High Court, Honorable Ahmad Ali Sheikh Saab and Honorable Gulzar Saab. Peoples of Sindh have been seeking your help in this regard. Please come forward. Please pay attention. This ordinance is ultra-virus, unconstitutional, ab initio void from the very beginning. It should be removed, it should be rejected, it should be unearthed, it should be declared null and void. इनके रद्द कयो. सुप्रीम कोर्ट हर आईनी गैर आईनी कम के रद्द करे. पाड़ मुरादो वो बेचारी फरियाल गोरा लाइ केड़ी भेण हुई असांजी उनखे छिके खणी जलियूं त तुंहिंजे अलाए थेले में छा पियो उन ते केस पियो हलाए चीफ जस्टिस साकिब निसार साहब या ॿियो को हा चौधरी साहब हाणे पकड़ियो छापा अस्पतालूं सभु सिंध जा ॿेट था वञनि उन ते ख़ामोश हुयो. महिरबानी करे न कयो तव्हां किरदार था कयो हितां असांजी मंज़िल परे आहे. ऐं तव्हां सिंध वासियुनि खे गुज़ारिश थो कयां त सिंध में जेको मोहबतनि जो सफ़र शुरू थियो आहे हिक ॿिए सां गॾिजी लाइक माइंडेड माण्हू KPK ऐं बलूचिस्तान में अॻे हीअं हो खां उन्हनि जो गॾियल मौक़ुफ़ हूंदो आहे केतिरनि शयुनि ते हिक ॿिए जूं टंगूं कोन छिकींदा आहिनि. सिंध में हिक ॿिए ते वठ आहे 24 कलाक सिंध में इहो आहे त हू चढ़ी वलियो ऐं रहिजी विसलियो. इहो रवैयो जिते बि हुजे ॿिए कंहिं में हुजे असां में हुजे क़ौमी अवामी तरीक़े दोस्तनि में किथे उनखे रद्द कजे. ऐं क़ौमी अवामी तरीक़े दोस्तनि खे अॼु हिदायत थो कयां हुकुम थो ॾियां गुज़ारिश थो कयां आईंदे को तव्हां ते तनक़ीद करे बि उनखे जवाबु न ॾियो. उनखे चओ त अदा हींअर वॾे क़ौमी कम सां लॻल आहियूं इहे पंहिंजा निबेरा पोइ पाण में पोइ कंदासीं. हींअर सिंध जे दिफ़ा लाइ पाण सभु गॾे जीए सिंध. बेशुमार